तव्हां सभिनीनि जो भलीकार आहे सिंधी रंधिणे में। अॼु मां तव्हां सां जिंजर गार्लिक पेस्ट जी रेसिपी शेयर कंदसि, जंहिंमें असांखे 300 ग्राम गार्लिक, 200 ग्राम जिंजर, 2 टेबल स्पून ऑयल ऐं इन्हनि ॿिन्हिनि खे असां छिलंदासीं। उनखां पोइ मां हिकु ट्रे रखी आहे आइस क्यूब जी, जंहिंमें असां जिंजर पेस्ट रेडी करण खां पोइ इन क्यूब में सेट करे रखी सघूं था। ऐं पोइ तव्हांखे इहा ट्रे फ्रीज़र में रखणी आहे। ऐं जॾहिं बि तव्हां कोई सब्ज़ी या कढ़ी रेडी कयो तॾहिं हिकु क्यूब कढी तव्हां उनमें इस्तेमालु करे सघो था। हाणे मां थूम खे छिले छॾी आहे। उनखां पोइ हीअ अदरक बि असां सफ़ा करे छॾी आहे। उनखां पोइ सुठे नमूने पाणी सां ॿई शयूं वॉश करे ऐं असांखे हिकिड़ी नेट जी बकेट ईंदी आहे उनमें रखिणो आहे, जेसीं ताईं हिन मां पाणी बिल्कुलु निकिरी न वञे ऐं इहो असांजी अदरक ऐं थूम बिल्कुलु सुकी न वञे। उनखां पोइ असां इनखे ब्लेंड कंदासीं। मुंहिंजी थूम ऐं अदरक बिल्कुलु ड्राई थी वई आहे ऐं पाणी बिल्कुलु ख़तमु थी वियो आहे। उनखां पोइ असां हिनखे पीसंदासीं। इहो अदरक खे मां स्मॉल पीसिस में कटिंग करे छॾियो आहे। उनखां पोइ असां थूम ऐं अदरक खे जार में विझंदासीं। ईअं मिक्स करे पोइ तव्हांखे ब्लेंड करिणो आहे हिनखे। हाणे मां अदरक ऐं लहसुन मां अधु पीसियो आहे। उनखां पोइ मां हिन में 1 टेबल स्पून ऑयल मिक्स कंदसि। उनखां पोइ मां वरी इनखे पीसंदसि। हीअ अदरक ऐं थूम जो पेस्ट तयारु थी वियो आहे। इहो अदरक ऐं लहसुन जो पेस्ट तयारु थी वियो आहे। तव्हां इनखे कंहिं एयर टाइट कंटेनर में स्टोर करे फ्रिज में रखंदा। ऐं उमेदु आहे त तव्हांखे ही मुंहिंजी रेसिपी पसंदि ईंदी ऐं तव्हां मुंहिंजे चैनल खे लाइक, सब्सक्राइब ऐं शेयर करणु न विसरंदा। थैंक यू।